कंडियारो हालाणी भरिसां ॻोठ अलियाबाद वासी सैयद हुबदार उर्फ़ फ़हीम शाह मेहरापुर जे पेस्टिसाइड डीलर सलीमुल्ला वटूअ जे मुबैना नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सैयद हुबदार शाह जो चवणु हो त हुन मेहरापुर जे ज़रई दवाउनि जी डीलर सलीमुल्ला वटूअ खां लखे रुपयनि जूं ज़रई दवाऊं वरितियूं, जेके फसल खे ॾियण खां पोइ गैर मयारी दवाऊं हुजण करे संदसि फसल सड़ी वियो ऐं खेसि लखे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। फसल सड़ी वञण जी शिकायत करण ते हू मचड़जी पियो आहे। मूंखे धमकायो पियो वञे, मूंखे कूड़ा केस दाख़िल कराइण जी कोशिशूं करे रहियो आहे। दाहूं करे थकिजी पियो आहियां, पर संदसि केर बि दाह ॿुधण वारो न आहे। हुन मुतालबो कयो त डीलर ख़िलाफ़ कार्रवाई करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।